बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां तव्हांजी हिकु अहिड़े ॿार सां मुलाक़ात करायूं था जंहिंजे घर में मौला गाज़ी अब्बास जो अलम पाक बि लॻल आहे ऐं हुन नौजवान नंढड़े मासूम ॿार जे घर में हिकिड़ो तितर आहे जेको मौला अली जो नालो वठण सां मिठड़ी ॿोली ॿुधाए थो। अचो त तव्हांखे उन तितर जो बि दीदार करायूं ऐं हुन ॿार सां बि मुलाक़ात करायूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हीउ उहो तितर आहे, अछड़े तितर जी मादी आहे जंहिं हिन पिनाले में उन नौजवान जे मासूम ॿार जे शौक़ मुताबिक़ हिते 5 अंडा बि ॾिना अथई। हीउ बिल्कुलु सही चवंदा आहिनि त जानवर पखी बि इंसान सां प्यार करनि था। अहिड़ी तरह असां हसनैन मुला बख्श जे पालियल तितर जी तव्हां सां मुलाक़ात करूं था। अचो त कीअं उहो हिन तितर खे बुलाए थो तव्हांखे ॾेखारियूं। हीअ नाज़रीन तव्हां पिंजरो ॾिसी सघो था, हीअ तितर हिते मौजूदु आहे। हाणे असां पंहिंजो मौला बख्श उर्फ़ सोनू खे चवंदासीं त हिन तितर खे मौला अली जे नाले सां बुलाए था। ॾिसी सघो था। हसनैन अली भी मौजूदु आहे। हे भी मौला अली जो जीअं नालो वठंदो त ॾिसजो तव्हां तितर बोलंदो। जी हसनैन, हणोस कीअं बोलाईंदा मौला अली? हे उहो ई तितर आहे जेको मौला अली जे नाले सां बोले। हणोस कीअं बोलाईंदा मौला अली?